नाज़िन मटियारी वेझो ज़रई ज़मीन तां पोरियत जो कुहाड़ियूं लॻल लाश मिलियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर बाबू ख़ासि कैली। जी बाबू, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो त मटियारी ॻोठ शेख्तियर आहे, जिते जो सो उते अचानक जेको ॻोठाणनि मुसाफ़िर खाने भरिसां जेको ज़रई ज़मीन में तशदुद थियल लाश खे जेको ॾिठो, जीअं त फौरी तौर ते उन खां पोइ ॻोठाणनि मटियारी पुलिस खे इतला कयो ऐं फौरी तौर ते हुते मटियारी पुलिस पहुती ऐं जिते जेको उन लाश जी सुञाणप शेख्तियर वासी मज़दूर जेको सो 35 साला नौजवान निज़ामुद्दीन कुंबर तौरु जेको सुञाणप थी आहे। ऐं उते जेको पुलिस मूजिबि पुलिस जो चवणु इहो ई आहे त जेको सो निज़ाम जेको सो मक़बूल खे जेको सो मुंहं में जेको सो कुहाड़ जा धक लॻल आहिनि ऐं जेको सो नामैलूम माण्हू हुनखे जेको सो क़त्ल करे जेको सो उते फिटो करे विया आहिनि ऐं जेको सो जांच हुनजी उन हवाले सां जारी आहे। ऐं उन खां पोइ जेको सो मटियारी पुलिस फौरी तौर ते जेको सो जो क़त्ल थियल निज़ामुद्दीन खे फौरी तौर ते तहलका हॉस्पिटल मटियारी जेको सो पहुचायो आहे। जी बाबू, अवां जी महिरबानी।